अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी हसन अब्बासी आहियां। जेकॾहिं मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे या न अचे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ज़िंदगी हिकु मुर्क, मज़ाह ऐं तंज़िया कहाणी जो मजमूओ। कहाणीकार ग़ुलाम रसूल कलोड़ो, छपाईंदड़ इदारा आवाज़ अदब हैदराबाद सिंध, छापो पहिरियों नवंबर 1991 ईस्वी। कहाणी आहे तज़किरो हिकु लतीफ़ फ़न जो। जॾहिं खां हज़रत इंसान दुनिया में आयो आहे तॾहिं खां वठी उहो मुख़्तलिफ़ फ़न ईजाद पिए कंदो रहियो आहे। रोअण ऐं खिलणु, रोअण ऐं ॻाइणु हिकु अहिड़ो इंटरनेशनल फ़न आहे जंहिंखे इंसान मुंड में ई ईजाद करे चुको हो। बाद में जीअं जीअं इंसान जूं ज़रूरतूं वधंदियूं वियूं तीअं तीअं हू केतिरा ई हुनर ऐं फ़न ईजाद कंदो वियो, जहिड़ोकि रवानगी ऐं आमदनीअ जो फ़न या धंधो, जंहिंजे आड़ में स्मगलिंग जो फ़न ईजाद थियो। खाद ख़ुराक सप्लाई करण जो धंधो, जंहिंजे तुफ़िल मिलावट जहिड़ो फ़न ईजाद थियो। साॻी तरह हिते अदाकारी ऐं नाच गाने जो ज़िक्र करण बि ज़रूरी आहे, जंहिंजे बदौलत जिस्मानी निमाइश ऐं उरियानी जहिड़ो लाज़वाल फ़न ईजाद थियो। हथ जी सफ़ाई याने जोगलरी बि हिकु अहिड़ो फ़न आहे जंहिंजे तुफ़िल हिकु ॿिए फ़न जनमु वरितो ऐं उहो फ़न आहे खीसे जी सफ़ाई। हिन फ़न ज़रिए घरेलू ज़ालूं घर जे अंदरि पंहिंजे मुड़ुसनि जा खीसा वॾी महारत सां साफ़ु करे सघनि थियूं। अहिड़ीअ तरह बिशनी हज़रात वाटाड़ुनि ते हथु साफ़ु करे पंहिंजो मक़सदु माणे सघनि था। फ़न कहिड़ो बि हुजे, फ़न बहरहाल फ़न आहे, पर हिते असांजी मुराद उन ई फ़न सां आहे जंहिंखे दुनिया जा ॾाहा इंसान लतीफ़ फ़न करे चवनि था। लतीफ़ फ़न छाखे थो चइजे, उन फ़न में छा छा थो अचे? ॾाहनि जो चवणु आहे त लतीफ़ फ़न उहो आहे जंहिंमें जिस्मानी पोरियो या महिनत घटि खां घटि थिए। उन ई लिहाज़ खां असां जागीरदारी ऐं सरमाएदारीअ खे बि लतीफ़ फ़न में शुमारु करे सघूं था। जागीरदार ऐं सरमाएदार जिस्मानी पोरियो हरगिज़ कोन करे, हू सिर्फ़ु दिमाग़ ऐं सरमाए जे हेराफेरीअ सां सभु कुझु कयो वठे। लतीफ़ फ़न कंहिं ईजाद कयो? तारीख़दाननि ऐं फ़न जे पारखुनि जो चवणु आहे त हीउ फ़न हिकु अहिड़े शख़्स ईजाद कयो जेको निहायत सुस्त ऐं बेकार हो। संदसि नालो लतीफ़ ख़ान हो, पर उन राय सां तारीख़दान औरतूं हरगिज़ मुतफ़िक़ कोन आहिनि। तारीख़दान ऐं फ़न जी पारखू औरतुनि जो चवणु आहे त लतीफ़ फ़न हिकु अहिड़ी औरत ईजाद कयो जेका पाण बि नाज़ुक ऐं नफ़ीस हुई ऐं संदसि नालो माई लतीफ़ा, लतीफ़ा बेगम या लतीफ़ा बाई हो। दरोगे बगर्दने रावी अस्त। तारीख़दान औरतुनि जो उहो बि चवणु आहे त जेके बि लतीफ़ फ़न हेल ताईं ईजाद थी चुका आहिनि, मिसाल तौरु शाइरी, मौसीक़ी, मुसविरी, ॻाइणु ऐं रोअणु वग़ैरह, तन जो औरतुनि सां निहायत ई गूढ़ो तालुक़ु रहियो आहे। हिकु शाइर जॾहिं शाइरी करे थो त संदसि शाइरीअ जो मुहवर औरत ई रहे थी। अलबत कनि सिंधी शाइरनि जी टेस्ट मुख़्तलिफ़ बि थी सघे थी। हिकु ॻाइणो जॾहिं ॻाइणु लॻे थो त उन वक़्तु बि संदसि नज़र नारो औरत रहे थी। एतिरे ताईं जो हिकु सालिम मर्द जॾहिं रोअणु लॻे थो त उन जो सबबु बि ज़्यादातर का न का औरत बणिजे थी, पोइ उहा औरत संदसि सालिम ज़ाल ई छो न हुजे। हींअर मां ज़रूरु पुछंदा त भला ॻाइणु वॼाइणु त यकीननि हिकु लतीफ़ फ़न आहे, बाक़ी रोअणु लतीफ़ फ़न कीअं थियो? त उन जो जवाबु बिल्कुलु सवलो आहे। असांजे ख़्याल में रोअण ऐं ॻाइण में तमामु थोरो फ़र्क़ु आहे। साबितीअ लाइ अवां पका राग बि ॿुधी सघो था। हूअं पाण पकनि रागनि जे ख़िलाफ़ु हरगिज़ कोन आहियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त पका राग पाण हज़म करे कोन सघूं, ख़ासि करे भैरवी ऐं ठुमरी। ॻाइण वांगुरु रोअण बि यकीननि हिकु लतीफ़ फ़न आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त असां रोअण खे हिकु लतीफ़ फ़न जो दर्जो ॾिनो ई कोन्हे ऐं न ई उन फ़न खे तरक़ी वठाइण लाइ असां वटि जदीद तर्ज़ जो को इदारो क़ाइमु आहे। जीअं ॻाइण लाइ ज़रूरी आहे त उन जे गले में सोज़ ऐं दर्द हुजे, बिल्कुलु ईअं रोअणे जे गले में बि सोज़ ऐं दर्द हूंदो आहे, बल्कि दर्द जो अंसर रोअणे वटि कुझु सर्स हूंदो आहे। जीअं ॻाइण वारे लाइ कंहिं मुनासिब वक़्त ऐं माहौल जो हुजणु ज़रूरी आहे, तीअं रोअणे लाइ बि मुनासिब वक़्त जो मुहैया हुजणु ज़रूरी आहे। बेवक़्तो रोअणु ख़ुदि रोअणे लाइ हानिकार साबित थी सघे थो। जेकॾहिं को सुहिणो मखणो सोज़ ऐं दर्द विचां रोई पवे, वक़्फ़े वक़्फ़े सां ओछिगारूं ॾियणु शुरू करे, त उन जे अॻियां ॻाइणे जी कहिड़ी मजाल? शायदि उन जे करे ई चयो अथनि त किन लाइ खिलण बि ख़्वारी, किन जो रोअण बि राहत।
रोअण जे फ़न खां सिन्फ़ नाज़िक बख़ूबी वाक़िफ़ थी ॾिसिजे। हूअ जॾहिं कंहिं मुनासिब मौक़े ते तरनम सां रोअणु शुरू कंदी आहे त वॾा वॾा बहादुर मर्द उन जे अॻियां पंहिंजा हथियार फिटा कयो छॾीनि। हिकु अंग्रेज़ लेखक चवे थो, रोंदे हिकु वज़नाइती रड़ अव्हां जी बदनी निज़ाम खे दुरुस्त करण या आराम ॾियण में मदद ॾेई सघे थी। औरतुनि खे अहिड़ी ॼाण घणो वक़्तु अॻु थियल थी ॾिसिजे, उन करे हू बिना कंहिं हिजाब जे चंद ॻोड़ा ॻाड़े छॾींदियूं आहिनि। रोअण जे मदद सां हिकु माण्हू अमेरिका जो प्रेसिडेंट बणिजी वियो। उहो वाक़ियो सन 1840 ईस्वीअ में अमेरिका जी सदारती चूंडुनि दौरान थी गुज़रियो। विलियम हैरिसन खे जॉन टेलर जे दोस्त हेनरी केले मथां तरजीह ॾेई प्रेसिडेंट जे उहिदे लाइ नॉमिनेट कयो वियो। उन फ़ैसिले ते टेलर रोई वेठो। बहरहाल टेलर जे दोस्तनि टेलर खे ख़ुशि करण लाइ खेसि वाइस प्रेसिडेंट जे उहिदे लाइ नामज़द कयो। अहिड़ी तरह हैरिसन अमेरिका जो प्रेसिडेंट ऐं टेलर वाइस प्रेसिडेंट चूंडिजी विया। पर उन उहिदे ते हिकु महीनो रहण बाद हैरिसन वफ़ात करे वियो ऐं जॉन टेलर ख़ुदि अमेरिका जो प्रेसिडेंट बणिजी वियो।